नाज़रीन, टंडो जाम भरिसां तेज़ रफ़्तार प्राडो गाड़ी ड्राइवर के कंट्रोल में निकरण बाद दुकान में काही पई। नतीजे में नौजवान फोत थी वियो। हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेसाना मोरी वटि हैदराबाद में ख़ास रोड ते तेज़ रफ़्तार प्राडो गाड़ी ड्राइवर के ज़ाब्ते में निकरण बाद दुकानन में काही पई। नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाते हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख़्मियुनि खे खणाए टंडो जाम अस्पताल पहुचायो, जिते कादिर ख़ानज़ादा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। ज़ख़्मियुनि में अज़हर कायमखानी, अब्दुल राफ़िअ, शाहरुख ऐं वहाब शामिल आहिनि। नाज़रीन, टंडो जाम भरिसां तेज़ रफ़्तार प्राडो गाड़ी ड्राइवर के कंट्रोल में निकरण बाद दुकान में काही पई। नतीजे में नौजवान फोत थी वियो। हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेसाना मोरी वटि हैदराबाद में ख़ास रोड ते तेज़ रफ़्तार प्राडो गाड़ी ड्राइवर के ज़ाब्ते में निकरण बाद दुकानन में काही पई। नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाते हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख़्मियुनि खे खणाए टंडो जाम अस्पताल पहुचायो, जिते कादिर ख़ानज़ादा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे।